अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। जीअं त ही भलारो महीनो शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो हली रहियो आहे, तव्हां सां जी बरकतूं रहमतूं हासिल करे रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हिन महीने में हिकिड़ी रात आहे जेका वॾी अज़मतुनि ऐं बरकतुनि जी हामिल रात आहे, जंहिंखे शब बरात चयो वेंदो आहे। शब बरात जी वॾी अज़मत आहे, वॾी फ़ज़ीलत आहे। ऐं हूअं बि ही जेको महीनो आहे शाबान मुअज़्ज़म जो महीनो, करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त शाबान शहरी, शाबान मुंहिंजो महीनो आहे। ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिन महीने में कसरत सां रोज़ा रखंदा हुआ, एतिरे ताईं जो हिन महीने जा रोज़ा रमज़ान जे महीने सां मिलाए छॾींदा हुआ। करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ौजा मोहतरमा सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां मरवी आहे त करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम शाबानुल मुअज़्ज़म जा अक्सर रोज़ा रखंदा हुआ, एतिरे ताईं जो उन्हनि खे रमज़ान जे महीने सां मिलाए छॾींदा हुआ। अबू दाऊद शरीफ़ उन जी हदीस पाक आहे 2431 नंबर हदीस पाक आहे, जंहिंमें इहा रिवायत हदीस मौजूदु आहे। ऐं ॿी सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी हदीस आहे त करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम शाबान ऐं रमज़ान खां अलावा इन ॿिनि महीननि खां अलावा ॿिया कहिड़ा को बि अहिड़ो महीनो न हुयो जंहिंमें करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मुसलसल रोज़ा रखंदा हुजनि। माना त हीउ शाबान मुअज़्ज़म जो महीनो ऐं रमज़ान मुबारक जो महीनो, मुसलसल करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुआ। वजह छा आहे? वजह इहा हुई जो करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी दरबार अक़दस में करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सहाबी हज़रत सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु तआला अन्हु पाण फरमाइनि था त मूं करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी दरबार में इहो अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां हिन महीने में कसरत सां रोज़ा छो था रखो? वजह छा आहे? त मदीने वारे साईं सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त शाबान जो महीनो जेको आहे रमज़ान ऐं रजब जे विच में आहे, ऐं माण्हू हिन जी अज़मतुनि खां ऐं रिफ़तुनि खां गाफ़िल आहिनि। ऐं हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में आमाल नामा रब करीम जी दरबार में पेश कया वेंदा आहिनि। मां इहो पसंदि थो कयां त जॾहिं मुंहिंजा अमल रब करीम जे दरबार में पेश कया वञनि त मां रोज़े सां हुजां। त करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त हिन महीने में अमल रब करीम दरबार में पेश कया वेंदा आहिनि। इहा हदीस पाक सुनन निसाई किताब सौम में हदीस नंबर 2354 में मौजूदु आहे। ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त 4 अहिड़ियूं रातूं आहिनि जिन में दुआ रद्द नाहे थींदी। उन्हनि मां हिकिड़ी राति शब बरात आहे, जेका राति अचण वारी आहे। ऐं इन राति में जेकॾहिं को शख़्स दुआ घुरे थो, उन दुआ रद्द नाहे थींदी, पर उहा दुआ जेका आहे रब करीम दरबार में पहुचंदी आहे, उनखे शर्फ़ क़बूलियत नसीब थी वेंदो आहे। ऐं इहा हदीस पाक जामे सगीर में इब्न असाकिर में मौजूदु आहे। ऐं उन्हनि जो जेको हदीस पाक जेको नंबर आहे 3952, ऐं इब्न असाकिर में 408 हदीस पाक जो नंबर आहे मौजूदु आहे। करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाए 4 रातूं अहिड़ियूं आहिनि, उन में हिकिड़ी राति जेका आहे शब बरात आहे, जंहिंमें दुआ रद्द नाहे कई वेंदी। ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत सैयदना उबई इब्न कअब रज़ियल्लाहु तआला अन्हु पाण फरमाइनि था त करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त मूं वटि शब बरात, माना इहा जेका 15 शाबान जी राति आहे, इन राति ते जिब्रील अमीन मुंहिंजे दरबार में हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, तव्हां उथो ऐं रब करीम जी इबादत कयो ऐं आसमान जी तरफ़ पंहिंजो सर मुबारक खणी करे ॾिसो, हथ मुबारक मथे कयो। सामिन इकराम, करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे दरबार में जिब्रील अमीन अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, हीअ जेका राति आहे न, इहा राति 15 शाबान मुअज़्ज़म जी राति शब बरात आहे। ऐं हिन राति में अल्लाह तबारक व तआला आसमाननि ऐं रहमत जा 300 दरवाज़ा खोले छॾींदो आहे। ऐं जेकॾहिं को शख़्स
रब करीम जे दरबार में कुझु घुरंदो आहे त अलाह तबारक व ताला उनखे अता करे छॾींदो आहे। माना हिन राति खे असां इन करे सेलिब्रेट कंदा आहियूं, मल्हाईंदा आहियूं। हिन राति में असां इबादत कंदा आहियूं, ज़िक्र इज़कार कंदा आहियूं, छो जो करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम पाण इबादत कई आहे, दुआऊं घुरियूं आहिनि। ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम उन खां बाद में राति जे कुझु हिसे खां बाद में इबादत कई, दुआ घुरी। करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम अञा जन्नतुल बकी विया, क़ब्रिस्तान आहे, उते वञी करे करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम उतां जा जेके शुहदा हुया, अहले बैत इकराम हुया, सहाब इकराम हुया, उते जेके बि उते जन्नतुल बकी क़ब्रिस्तान मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ सभिनि जे लाइ करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम बख़्शिश व मग़फ़िरत जी दुआ फरमाई आहे। करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम शाबान मुअज़्ज़म जी 15 जी राति तवील सजदो फरमाईंदा हुआ, तवील सजदो कंदा हुआ, रब करीम जी इबादत कंदा हुआ। सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां मरवी आहे, पाण फरमाए थी त करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम हिकिड़े भेरे 15 शाबान मुअज़्ज़म जी राति इबादत में मसरूफ़ हुया। एतिरो त तवील सजदो फरमायूं जो मूं सम्झो त करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम जो रूह मुबारक परवाज़ करे वियो आहे। ऐं मूं छा कयो जो करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम जे पैर मुबारक जेको अंगूठो आहे उनखे हथु हयूं त करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम जे अंगूठे मुबारक में हरकत पैदा थी, ऐं मूं सम्झो त करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम सजदे में आहिनि ऐं इबादत में मसरूफ़ आहिनि। उन खां बाद में करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम फारिग़ थिया त मूंखे फरमायूं त आयशा सिद्दीक़ा त मां कॾहिं बि तोसां बेवफ़ाई न कंदुसि। छा ईअं सम्झो तूं त मां तोसां बेवफ़ाई करे रहियो आहियां? न, पर मां रब करीम इबादत में मसरूफ़ हुयुमि। ऐं छा तोखे ख़बर आहे त हीअ राति कहिड़ी राति आहे? मूं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, अल्लाह ऐं रसूल वधीक ॼाणे थो। त करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम फरमायो, हीअ राति जेका आहे शब बरात आहे, ऐं हिन राति में जेकॾहिं को शख़्स रब करीम दरबार में कुझु तलब कंदो आहे, घुरंदो आहे, सुवाल कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला उनखे अता करे छॾींदो आहे। जेकॾहिं को बख़्शिश व मग़फ़िरत तलब कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला उनखे अता फरमाए छॾींदो आहे। अल्लाह तबारक व ताला हिन राति जी वॾी फज़ीलत ऐं अहमियत रखी आहे त असां बि हिन राति खे उन तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हिन राति में असां सलातुत तस्बीह खे बि अदा कंदा आहियूं, सलातुत तस्बीह पढ़ंदा आहियूं। ऐं सलातुत तस्बीह जे बारे में बि सुनन अबू दाऊद सही अहादीस जो किताबु आहे, जेके सिहा सिता में जंहिंजो नालो आहे शामिल आहे उहो किताबु, उन किताब में इहो मौजूदु आहे। हुनजी हदीस पाक 1297 आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चाचे हज़रत सैयदना अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खे फरमायो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियां उन्हनि खे सलातुत तस्बीह जो तफ़सीलन तरीक़ो ॿुधायो। उन खां बाद में करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम फरमायो त ए चाचा, जेकॾहिं तव्हां में एतिरी इस्तिताअत आहे, ताक़त आहे, तव्हां रोज़ानो सलातुत तस्बीह खे लाज़िम पढ़ो, लाज़िम हिनखे अदा कयो। जेकॾहिं तव्हां रोज़ानो नथा पढ़ी सघो त तव्हां हफ़्ते में हिकिड़ो भेरो पढ़ो। हा, जेकॾहिं तव्हां हफ़्ते में हिकिड़ो नथा पढ़ी सघो त तव्हां महीने में हिकिड़ो भेरो पढ़ो। ऐं जेकॾहिं महीने में नथा पढ़ी सघो त साल में हिकिड़ो भेरो हुनखे तव्हां अदा कयो। हा, जेकॾहिं साल में नथा पढ़ी सघो पूरी ज़िंदगी में हिकिड़ो भेरो लाज़मी सलातुत तस्बीह खे अदा कयो। इन जी वॾी फज़ीलत आहे। त सामी इकराम, अल्हम्दुलिल्लाह असां मदीने वारे साईं ग़ुलाम आहियूं, आशिक़ आहियूं, ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम हिन राति में इबादत कई आहे, ज़िक्र इज़कार कयो आहे, रब करीम दरबार में दुआऊं घुरियूं आहिनि, पंहिंजी उम्मत खे यादि कयो आहे। असांखे खपे त असां बि करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम जे नक्शे क़दम ते हलूं ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम जी सुन्नत ऐं तरीक़े जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। इन में असांजे लाइ बहितरी आहे, इन में असांजे लाइ बका आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।